सिंध ब्यूरो इताद ज़िले सांगड़ के तरफ़ां शहदादपुर में शानदार पावर शो जो मुज़ाहिरो कयो वियो। सवें माण्हुनि जे हुजूम पारां विख विख ते ज़बरदस्त इस्तक़बाल। मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियण ते आयल गैस फील्ड आॾो धरणे जो चिता। क़बीलाई सरदारी निज़ाम जकड़ियल बिरोही बिरादरी खे आजपो ॼाण आहे। नौजवाननि खे तइलीम ॾांहुं राग़िब करणो पवंदो। मुक़रिन जो कन्वेंशन खे ख़िताब। सिंध ब्यूरो इताद ज़िले सांगड़ के अॻवान ख़ुदादाद बिरोही नज़ीर अहमद बिरोही के तरफ़ां शहदादपुर के मक़ामी गार्डन में ज़बरदस्त पावर शो जो मुज़ाहिरो कंदे सिंध ब्यूरो इताद ज़िले कन्वेंशन रखियो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि जी शिरकत थी। ख़ल्क़ शिरकत कई। उन खां अॻु खैन विख विख ते गुलनि जा वर्खा ऐं शानदार इस्तक़बाल कया विया। उन मौक़े ते कन्वेंशन में हलफबरदारी तक़रीब के ख़िताब कंदे सिंध ब्यूरो इताद के मरकज़ी सदर हाजी मोहम्मद आलिम बिरोही चयो त मुल्क के अंदर या खास करके तोड़ी रसन तबकन रुपयन की पेश केना दाना शार्ट प्रोग्राम भी बसर अल्हम्दुलिल्लाह और अल्हम्दुलिल्लाह आउर को पेरी एगो पैगाम नुस जे बुजुर्गन जे लाए नौजवानन जे लाए हजरत के ना नरे के बल्लो खोताई मशहूर ना दाई उधर पहिरो ही मां बाकी जेके दोस्त पंडाल में एडवांस मुबारकबाद दे प्रोग्राम की कामयाबी थे। दोस्त घोट तो के सिंदड़ी पे सगड़ा करे जिथे आइन मारू ते काबू आए घोट इताद कराची जोतेदार दोस्त अली इनका भला मेहरबानी जेको सुधा जगो मत इंशाल्लाह कंहिं बि क़ौम जो दारोमदार सिंध बिरादरी इताद के तो पान जम मुख्तरम खिताब अॻु खैन विख विख ते गुलनि जा वर्खा ऐं शानदार इस्तक़बाल कया विया। उन मौक़े ते कन्वेंशन में हलफबरदारी तक़रीब के ख़िताब कंदे सिंध ब्यूरो इताद के मरकज़ी सदर हाजी मोहम्मद आलिम बिरोही चयो त तइलीम सां ई तरक़ी मुमकिन आहे। असां बिरोही बिरादरी के एक प्लेटफार्म ते मुतहद करण लाइ जाखोड़ करे रहिया आहियूं। हिन चयो त असां सिंध जा सपूत हलाली पुट आहियूं। सिंध अमर लाइ जान जूं कुर्बानियूं ॾियण खां न लवाईंदासीं। सिंध ब्यूरो इताद मरकज़ी जनरल सेक्रेटरी मीर मुज़फ़र जान बिरोही चयो त असां क़बीलाई सरदारी निज़ाम मां बिरोही बिरादरी के छुटकारो ॾियारे पंहिंजी हक़नि लाइ शऊर बेदार करण लाइ मैदान ते निकिता आहियूं। असांजी बिरादरी के तरक़ियाती कमनि नौकरियुनि में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असांखे पुराणे फ़रसूदा निज़ाम मां आजिबो हासिलु करणु जदीद दौर जे तक़ाज़नि खे नज़र में रखंदे हथियारनि समाजी बुराइनि मां छुटकारो हासिलु करे तइलीम ॾांहुं विख वधाइणी पवंदी। उन मौक़े ते ज़िले फ़ैसिला कमेटी अॻवान ख़ुदादाद बिरोही ज़िले सदर नज़ीर अहमद बिरोही ग़ुलाम अली बिरोही डॉक्टर हाकिम बिरोही एज़म जान बिरोही चयो त सांगड़ ज़िलो मैदनी वसीलनि सां मालामाल हुजण बावजूदु असांजा नौजवान बेरोज़गार आहिनि। हिननि चिता ॾिनो त आयल गैस फील्ड इंतिज़ामिया पंहिंजो क़िबिलो दुरुस्त न कयो त असां PPL जे मुख्य गेट आॾो धरणो हणंदासीं। उन मौक़े ते मोहम्मद अली बिरोही कलब हुसैन बिरोही मुर्तज़ा बिरोही नूर बिरोही अब्दुल गफ़ूर बिरोही मौला बख्श बिरोही अताउल्लाह बिरोही मुमताज़ बिरोही अब्दुल बासत बिरोही समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांखे पाण में नफ़रतुनि खे बंजूं ॾेई पाण में मुतहद थियणु घुरिजे ऐं पंहिंजे औलाद खे तइलीम सां गॾु बिरादरीअ जे फलाह व बहबूद लाइ कमु करणु घुरिजे। उन मौक़े ते सिंध ब्यूरो इताद ज़िले सागड़ के उहिदेदारनि खे हलफ़ पिणु खरायो वियो ऐं आयल महिमाननि खे अजरकनि ऐं टोपियुनि ऐं लुंगियुनि सां गॾु किताबनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।